बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ अली अकबर शरह तुम्हारी सी रहा अली क्लासरूम। तो अज इन वीडियो में सिखाईंदासीं क्रिप्टो करेंसी छा है। तो जो इंट्रोडक्शन में तव्हांखे ॿुधायो असांजी जेका हिन चैनल ते पहिरीं प्रायोरिटी आहे उहा आहे क्रिप्टो करेंसी। तो अॼु तव्हांखे सिखाईंदासीं क्रिप्टो करेंसी जे बारे में। तो क्रिप्टो करेंसी छा आहे ऐं हू जेका पैदा कीअं थी रही आहे। तो दोस्तों जेकॾहिं वीडियो पसंदि अचे तो वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾींदा ऐं हा बेल आइकन के क्लिक करे छॾींदा जीअं ईंदड़ वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। तो हलूं था क्रिप्टो करेंसी की तरफ। तो क्रिप्टो करेंसी इन मौजूदा दौर जो एक अड़ो मालियाती इनकलाब है जैं पूरी दुनिया में जितरा भी इदारा आहिनि उनखे जेका रेगुलेटेड करे छॾियो आहे। तो इंसान की तारीख़ में जितरा भी मालियाती इनकलाब आया आहिनि उन में जेको आहे एतिरा अमीर माण्हू पैदा न थिया आहिनि जेतिरा जेको आहे क्रिप्टो करेंसी मुख़्तसिर वक़्त में जेको आहे अमीर माण्हू पैदा कया आहिनि। तो दोस्तों मां इहो नथो चवां त हीअ वीडियो ॿुधण सां जेको आहे तव्हां रातो राति करोड़पति थी वेंदा, पर ईंदड़ वक़्त में जेको आहे तव्हां सिख्या वठी करे जेकॾहिं हिन वहंदड़ दरिया मां जेको आहे पंहिंजो हिसो वठी सघो था। त हलूं था क्रिप्टो करेंसी जी तरफ़। त हीअ जेको आहे त मूं वटि हिकु 1000 रुपये जो नोट आहे ऐं हिन ते जेको आहे गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जी स्टैंप लॻल आहे ऐं जेको आहे ॿियो मां ख़ाली पेज ते जेको आहे पाण जेका हथ सां 5 वार लिखिया आहिनि। त दोस्तों जेकॾहिं मां तव्हांखे हीअ 1000 रुपये ॾियां का चीज़ वठां तव्हां जेको आहे मूंखे उहा चीज़ ॾींदा आहियो, छो जो हिन में जेको आहे थर्ड पार्टी इन्वॉल्व आहे ऐं जेको आहे ज़िम्मेवार गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान आहे। ऐं हीअ जेको आहे ख़ाली पेपर आहे इहो मां तव्हांखे ॾियां हिन ते जंहिं ते मां पाण 5 वार लिखिया आहिनि तव्हां जेको आहे हिन खे रिजेक्ट करे छॾींदा ऐं मूंखे कुझु न ॾींदा। तो जेको आहे थर्ड ऑप्शन मूं वटि अचे थो उहो अचे थो गोल्ड जो। जेकॾहिं मूं वटि सोन हूंदो त जेको आहे त मां पूरी दुनिया में वञी करे किथे बि जेको आहे तिजारत करे सघां थो। उन में जेको आहे त मूंखे थर्ड पार्टी जी ज़िम्मेवारी जी ज़रूरत न आहे ऐं मां जेको आहे पाण जेको आहे तिजारत करे सघां थो। मिसाल जो मक़सदु इहो हुयो असां जेको आहे क्रिप्टो करेंसी खे जेको आहे डिजिटल गोल्ड चई सघूं था। उन में जेका आहे थर्ड पार्टी जी इन्वॉल्वमेंट न आहे ऐं हू जेको आहे डिजिटल गोल्ड आहे, यानी कि डायरेक्ट जेको आहे मां ऐं तव्हां जेको आहे बिना गवर्नमेंट जे पूरी दुनिया में किथे भी तिजारत करे सघूं था। तव्हांजो जेको सवाल हूंदो त हिन खे जेको आहे गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान ठाहे थी, हिन जेका श्योरिटी आहे गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान ॾिए थी, क्रिप्टो करेंसी कीअं ठहे थी। त क्रिप्टो करेंसी खे जेको आहे माइनिंग मशीन्स तैयार करनि थियूं। जेको आहे माइनिंग मशीन कमु कीअं करनि थियूं इहा जेको आहे ईंदड़ वीडियो में जेको आहे तव्हांखे तफ़सील सां सेखारींदासीं। तव्हांखे मां हिकु नंढी मिसाल ॾियां थो, यानी कि मूं वटि $100 आहिनि। $100 जेका आहिनि त मां तव्हांजे ट्रांसफ़र कयां थो, हू तव्हांजे वॉलेट में जेका आहिनि ट्रांसफ़र थियनि था। त उनजे विच में जेको कंप्यूटर में सॉफ्टवेयर आहे BTC जो, यानी क्रिप्टो करेंसी जेको सॉफ्टवेयर आहे उहो जेको आहे हुनखे वैलिडेट करे थो। उन वैलिडेट जे बदिले में जेको आहे कंप्यूटर खे रिवार्ड ॾिनो वञे थो, यानी कि कंप्यूटर खे जेको इनाम ॾिनो वञे थो। उहा ई जेका आहे नई क्रिप्टो करेंसी जी पैदाइश आहे। त हिन जो छा रीज़न आहे त हीअ जेका आहे फिज़िकल मौजूदु न आहे, पर जेको आहे ॾींहों ॾींहुं हिन जो जेको आहे वैल्यू डबल थी रहियो आहे। त हिन जो इन करे वैल्यू जेको आहे डबल थी रहियो आहे। त पूरी दुनिया में जेका बि अमीर माण्हू आहिनि, करोड़पति माण्हू आहिनि, उहो जेको आहे टैक्स बचाइण लाइ जेको आहे पंहिंजो पैसो जेको आहे आहिस्ते आहिस्ते जेको आहे क्रिप्टो करेंसी में इन्वेस्टमेंट करे रहिया आहिनि। इन जो इहो रीज़न आहे त ॾींहों ॾींहुं जेको आहे क्रिप्टो करेंसी जेको वैल्यू आहे डिमांड आहे उहा वधी रही आहे। पूरी दुनिया जी जेका मार्केट आहे उहा जेका आहे हिकु जॻह ते इकट्ठी थी रही आहे। त ईंदड़ वीडियो में तव्हांखे इहो बि सेखारींदासीं त हिन में जेका आहे इन्वेस्टमेंट ऐं हिन मार्केट में जेको आहे दाख़िल कीअं थिजे। त पूरी डिटेल सां जेको आहे तव्हांखे सम्झाईंदासीं त हिन जी मार्केट में जेको आहे दाख़िल कीअं थिजे। तो जेकॾहिं हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। इजाज़त ॾींदा। ख़ुदा हाफ़िज़।